नाज़रीन ख़बर है कंदकोट वारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾोहारनि में मुबैना मुक़ाबले दौरान पुलिस ऐं ॾोहारनि में 20 मिनट फायरिंग जो सिलसिलो जारी रहियो। मुबैना मुक़ाबले में 10 ॾींहं पहिरियां चोरी थियल 2 कारूं पुलिस पारां ॾोहारनि खां बरामद करण जी दावा पूर्ण कई वई आहे। पुलिस मूजिब मुक़ाबलो जागण ऐं सी सेक्शन थाणे जी हद में थियो। बरामद थियल कारूं मालिकनि हवाले कयूं वयूं। पुलिस कार्रवाई दौरान 2 जाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा पूर्ण कई आहे। पुलिस मूजिब गिरफ़्तार जाबदारनि खे नामालूम हंध मुंतकिल करे वधीक जांच कई पई वञे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।